मुसलमाननि जे पहिरें ख़लीफ़े अमीरुल मोमिनीन हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फ़रमायो, नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़णु गुनाहनि खे एतिरे क़दुरु जल्दी मिटाईंदो आहे जो पाणी बि बाहि खे एतिरो जल्दी नाहे विसाईंदो। ऐं पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते सलाम मोकिलणु ग़ुलाम आज़ाद करण खां अफ़ज़ल आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, रमज़ान मुबारक जो मुक़द्दस महीनो आहे। ॿियो अशरो जंहिंखे मग़फ़िरत जो अशरो बि चयो वेंदो आहे, जारी ऐं सारी आहे। हाणे कुझु ॾींहं पहिरियां जी ॻाल्हि आहे, असां रमज़ान जी आमद जो इंतज़ारु करे रहिया हुआसीं। रमज़ान जी आमद जो सोची करे आशिक़ाने रसूल, आशिक़ाने रमज़ान जूं दिलियूं झूमी रहियूं हुयूं। पोइ रमज़ान शरीफ़ तशरीफ़ वठी आयो ऐं हाणे तेज़ी सां गुज़रंदो पियो वञे। ॿियो अशरो जारी आहे ऐं हीअ बि जल्दी जल्दी इख़्तिताम ॾांहुं वधी रहियो आहे। रहमतुनि बरकतुनि वारियूं मुबारक घड़ियूं तेज़ी सां गुज़री रहियूं आहिनि। दिल को रुला रहा है रमज़ान जा रहा है, हसरत बढ़ा रहा है रमज़ान जा रहा है, अब तक वही है गफलत कुछ न हुई हमसे इबादत, दिल खौफ खा रहा है रमज़ान जा रहा है। ए आशिक़ान रसूल, अञा ॾींहं बाक़ी आहिनि। ए काश दिल तां गफ़लत जा पर्दा हटी वञनि। शैतान त पहिरियां खां ई क़ैद आहे। काश ही नफ़्स अमारा बि कहिड़ी तरह सुधरी वञे ऐं असां रमज़ान जे हिननि मुबारक घड़ियुनि खे गनीमत ॼाणे करे पंहिंजे रब करीम खे कहिड़ीअ तरह राज़ी करण में कामयाब थी वञूं। माहे नुज़ुल क़ुरान जे हिननि बाबरकत घड़ियुनि में अचो क़ुरान करीम जी हिकु मुख़्तसिर सूरत सूरह माउन जो तर्जुमो ऐं उन जी मुख़्तसिर वज़ाहत ॿुधण जी सआदत हासिलु कयूं था। उनखां पहिरियां प्यारे आका मदनी वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मुबारक सीरत जो हिकु ख़ूबसूरत वाक़ियो ॿुधूं था। रिवायतुनि में आहे, मके पाक में हिकु यतीम ॿार हो। हिन उम्मत जे फ़िरौन याने मके पाक जे तमामु वॾे काफ़िर अबू जहल उन यतीम जी परवरिश जी ज़िमेदारी पंहिंजे मथां खईं ऐं उहो समूरो माल जेको उन ॿार खे विरासत में मिलियो उहो बि पंहिंजे कब्ज़े में करे वरितो। हाणे घुरिजे हा त अबू जहल उन यतीम ॿार जी सुठी तरह सार संभाल लहे हा, पर उहो बदबख़्त गैर मुस्लिम हो। उन जे दिलि में हिर्स ऐं हवस भरियल हुई। उन यतीम जी परवरिश करण जे बदिरां वेतर उन जे माल ते कब्ज़ो करे वरितो। हिकु ॾींहुं उहो यतीम ॿार उघाड़े बदन सां उन वटि आयो ऐं पंहिंजो माल उन खां घुरियाईं। उन ते अबू जहल बदबख़्त वीचारे यतीम खे धिका ॾेई कढी छॾियो। उन ते कुरैश जे ॿियनि सरदारनि उन यतीम खे चयो, तूं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम वटि वञु, हू तुंहिंजी मदद कंदा। कुरैश जे ॿियनि सरदारनि ते हीअ ॻाल्हि मज़ाक़ तौर ते चई हुई। उन्हनि जो मक़सदु हो त हीउ यतीम ॿार मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मदद घुरंदो, हू हिन जी मदद न करे सघंदा। पर उन्हनि खे कहिड़ी ख़बर, उहे रब काइनात जा महबूब आहिनि। हीअ हिकु भेरूअ सां इशारो ई फ़रमाए छॾीनि त दुनिया हेॾां खां होॾां थी सघे थी। जंहिंजे इशारे सां लथल सिज मोटी अचे, आङुर खणनि त चंड ॿ टुकड़ा थी वञे। छा उन्हनि जे चाहिण सां हिकु यतीम ॿार जो ॾुख ख़तमु न थी सघंदो? पर काफ़िरनि खे कहिड़ी ख़बर हबीब ख़ुदा जो मक़ाम छा आहे। ख़ैर, उहो यतीम ॿार प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं पंहिंजी फ़रियाद पेश कयईं। प्यारा आका मदीने वारा मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उन ॿार सां गॾु उन ॿार खे गॾु वठी फ़ौरन अबू जहल जे घर तशरीफ़ वठी विया। कुरैश जा सरदार त ही सम्झी रहिया हुया त अबू जहल आकड़ ॾेखारींदो, माज़अल्लाह रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गुस्ताखाना वर्ताव अख्तियार कंदो। पर ही छा, अबू जहल जीअं ई प्यारे आका अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिठो त अदब सां भली कार चई करे संदन इस्तक़बाल कयो ऐं फ़ौरन ई यतीम जो माल उन जे हवाले करे छॾियो। हीअ ॾिसी करे कुरैश जा माण्हू हैरान थी विया। जॾहिं उन्हनि अबू जहल खां मामिलो पुछियो त चयाईं, ख़ुदा जो कसम, मूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साॼे ऐं खाॿे हिकु नेज़ो ॾिठो। मूंखे ही ख़ौफ़ थियो त जेकर मूं उन्हनि जी ॻाल्हि न मञी त उहो नेज़ो मूंखे फाड़े छॾींदो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, तफ़सीर सिरातुल जिनान में आहे, जॾहिं अबू जहल ऐं उन यतीम ॿार जो ही वाक़ियो थियो
त सिपारो 3 सूरह माउन जूं पहिरियों कुछ आयतूं नाज़िल थियूं। अल्लाह पाक फरमाए थो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अराइतल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन फ़ज़ालिकल्लज़ी यदउल यतीम वला यहुद्दु अला तआमिल मिस्कीन। तर्जुमो कंजुल इरफान। छा तो उन शख़्स खे ॾिठो जेको दीन खे कूड़ो चवे थो, पोइ उहो अहिड़ो आहे जेको यतीम खे धिकारीए थो ऐं मिस्कीन खे खाधे ॾियण जी रग़बत नथो ॾिए। सूरह माउन मक्की याने हिजरत खां पहिरियां नाज़िल थियण वारनि सूरतुनि मां आहे। हिन सूरत में 1 रुकू ऐं 7 आयतूं आहिनि। माउन जी माना आहे इस्तेमाल जी मामूली शइ ऐं हिन सूरत जे आख़िरी आयत में ही लफ़्ज़ मौजूदु आहे। उन मुनासिबत सां हिन खे सूरह माउन चवंदा आहिनि। हीअ बि चयो वियो आहे त हीअ सूरत अधु मक्के जे काफ़रनि जे लाइ मसलन अबू जहल, आस बिन वाइल वग़ैरह जे मुतालिक़ नाज़िल थी, जॾहिं त हिन जो अधु बाक़ी हिसो अब्दुल्ला बिन अबी सलूल मुनाफ़िक़ जे बारे में मदीने पाक में नाज़िल थियो। अल्लामा बुकाई रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदा, सूरह माउन में बुनियादी तौर ते हीउ नुक़्तो सम्झायो वियो आहे त क़यामत जे ॾींहुं उथण ऐं बारगाह इलाही में पेश थियण जो इनकार करणु अबुल ख़बाइस याने बुराइनि जी पाड़ आहे। उन इनकार जे सबबु इंसान बुरे अख़लाक ऐं ख़राब किरदार जो आदी थी वेंदो आहे। क़यामत जे ॾींहुं जो उहो ई इनकार माण्हू खे ज़ालिम बणाईंदो आहे। जेको क़यामत जो इनकार कंदो आहे उन जे अंदर मां इंसानियत ख़तम थी वेंदी आहे। उहो इंसानी शक्ल में हैवान बणिजी करे यतीमनि, मिस्कीननि ऐं बेसहारनि ते ज़ुल्म करणु ऐं उन्हनि खे धिकारींदो आहे। उहो ई क़यामत जो इनकार माण्हू खे रियाकार बणाईंदो आहे। उहो क़यामत जो इनकार बाने खे पंहिंजे रब करीम जो नाफ़रमान बणाईंदो आहे ऐं उन्हीअ ई इनकार जे सबबु माण्हू कंजूसी ऐं लालच ऐं हवस जी खाई में फासी करे तबाह थी वेंदो आहे। प्यारा इस्लाम भाइरो, असां अल्हम्दुलिल्लाह मुसलमान आहियूं। अल्लाह पाक जो वॾो फज़ल आहे जो असां क़यामत ते ईमान रखूं था। असांजो पक्को यकीन आहे त मरण खां बाद बि हिकु ज़िंदगी आहे। अल्लाह पाक जॾहिं चाहींदो मुर्दनि खे ॿीहर ज़िंदा फरमाईंदो, हशर थींदो, सभई अॻियां पुठियां मैदान महशर में जमा थींदा, आमाल जो हिसाब थींदो, बारगाह इलाही में पेशी थींदी, ज़रूरु थींदी। अल्हम्दुलिल्लाह असां ही सभु ॼाणूं बि था ऐं उन ते पक्को यकीन बि रखूं था। पर अफ़सोस असांजे अंदर मां क़यामत जो ख़ौफ़ निकिरंदो पियो वञे, बारगाह इलाही में पेशी जो ख़ौफ़ ॾींहों ॾींहुं घटि थींदो पियो वञे ऐं असांजे मुआशिरे में बिगाड़ जी ही बुनियादी वजह आहे। जेतोणीकि गुनाहनि जा ॾोहनि जा ॿिया बि खोड़ सबब आहिनि, उन्हनि मां हिकु अहम ऐं बुनियादी सबबु आख़िरत जे ख़ौफ़ जी घटिताई बि आहे। गौर कयो, शराब छो पीतो ईंदो आहे? आख़िरत जे ख़ौफ़ जी कमी जे वजह सां माण्हू बदकारी जी तरफ़ छो वधंदो आहे? आख़िरत जे ख़ौफ़ जी कमी जी वजह सां रिश्वत छो खाईंदा आहिनि? आख़िरत जे ख़ौफ़ जी कमी जी वजह जे करे चोरियूं छो थियनि थियूं? आख़िरत जे ख़ौफ़ जी कमी जी वजह जे करे फुरूं बि उन जे करे थियनि थियूं, क़त्ल बि उन जे करे थियनि था, छो जो आख़िरत जे ख़ौफ़ में कमी अची वई। जुआ जा अॾा छो हलंदा आहिनि? आख़िरत जे ख़ौफ़ जी कमी जी वजह सां ॿियनि खे नाहक तकलीफ़ छो पहुचाई वेंदी आहे? आख़िरत जे ख़ौफ़ जी कमी जी वजह सां ग़ीबत छो कई वेंदी आहे? गार गन छो कई वेंदी आहे? झेड़ा झगड़ा छो कया वेंदा आहिनि? मापण तोरण में छो घटिताई कई वेंदी आहे? इन्ही जो अहम ऐं वॾो सबबु आख़िरत जे ख़ौफ़ जी कमी आहे। यकीन कयो, जेकॾहिं असांखे क़बर ऐं हशर ऐं बारगाह इलाही में पेशी जो हक़ीक़ी ख़ौफ़ नसीब थी वञे त असांजो मुआशिरो वाक़ई मिसाली मुआशिरो बणिजी वेंदो। असांजे मुआशिरे मां तमामु बुरायूं ख़तमु थी वञनि, गुनाहनि जा अॾा वीरान थी वञनि ऐं पूरो मुआशिरो दुनिया में जन्नत जी तस्वीर बणिजी वञे। अल्लाह पाक असांखे अहिड़ो हक़ीक़ी ख़ौफ़ नसीब फ़रमाए। सूरह माउन में बुनियादी तौर ते काफ़रनि ऐं मुनाफ़िक़ीन जे 4 ऐबनि जो ज़िक्र आहे। पहिरियों कंजूसी, ॿियो नमाज़ुनि में सुस्ती ऐं लापरवाही, टियों रियाकारी ऐं चौथों ॿियनि जी ख़ैर ख़्वाही न करणु। बुख़ल याने कंजूसी। काफ़र जेकी दीन जो मरण खां बाद उथण ऐं क़यामत क़ाइमु थियण जो इनकार कंदा आहिनि, उन्हनि जो पहिरियों ऐब आहे कंजूसी। अल्लाह पाक फरमाए थो यदउल यतीम वला यहुद्दु अला तआमिल मिस्कीन, यानी यतीम खे धिका ॾिए थो ऐं मिस्कीन खे खाधे ॾियण जी रग़बत नथो ॾिए।
यानी दीन के कूड़ो चवण वारे शख़्स जो अखलाक़ी हाल ही आहे त उहो यतीम खे धिकारींदो आहे ऐं उहो पंहिंजे घर वारनि ऐं ॿियनि मालदारनि खे हिन ॻाल्हि जी तरग़ीब नाहे ॾींदो जो उहे मिसकीननि खे खाधो ॾियनि। अल्लाहु अकबर। ही कंजूसी केॾो ख़राबु दर्जो आहे। को केॾो बि कंजूस छो न हुजे, रोईंदड़ रड़ंदड़ यतीम बेसहारे खे ॾिसी करे त माण्हू खे तरस अची वेंदो आहे। घणो न त हिकु ॿ वक़्त जो खाधो त उनखे खाराए छॾींदो आहे, पर ही क़यामत जो इनकार करण वारो केतिरो बुरो आहे जो ही यतीमनि बेसहारनि खे धिकारे थो। जीअं असां अबू जहल जो वाक़ियो ॿुधो, उन हिकु यतीम जी परवरिश जी ज़िमेदारी खईं, पोइ उनजी कफ़ालत करणु, उनजी सुठी सार संभाल करण जे बदिरां उन बदबख़्त उबतो उन यतीम जे माल ते ई कब्ज़ो करे वरितो ऐं उनखे धिका ॾेई करे घरां कढी छॾियो। अल्लाह पाक जी पनाह। अल्लाह पाक असांखे यतीमनि बेसहारनि सां नेक सलूक जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। निहायत अफ़सोस जी ॻाल्हि आहे त अॼुकल्ह असांजे मुआशिरे में बि यतीमनि खे क़दुर जी निगाह खां नाहे ॾिठो वेंदो। यतीम ॿार खे उन जी यतीमी जो अहसासु ॾियारणु, उन सां बुरो सलूक करणु, पंहिंजे औलाद ऐं यतीम ॿार जे दरमियान फ़र्क़ु करणु, उन जे ॾुखाइण ते मामूली ॻाल्हियूं आहिनि, पर उन जे असांजे मुआशिरे में अहिड़ा बि नादान आहिनि जेके ॼाणे वाणे या बेख़बरी में यतीमनि जो माल खाई वेंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे जेको कुझु ॿुधोसीं उन ते अमल करणी